वाटर मुलाज़िमनि खे बहाल कयो, बहाल कयो, बहाल कयो। इंसाफ कयो, सिंधान खान खे बहाल कयो। साईं पहिरीं ॻाल्हि आहे त असां लोअर स्टाफ वारा आहियूं ऐं जेके असां सां गॾु बीठा आहिनि उहे गज़ेटेड ऑफिसर आहिनि। 250 मुलाज़िम आहियूं। 2004 खां वठी असां खयासीं। 2005 में NPIW वारा खरिया, जीअं साईं असांजे मोहसिन जेको पहिरियां कमेंट करे वियो। मोरे शहर जा माण्हू आहियूं, असां पीपल्स पार्टी जा माण्हू आहियूं। जॾहिं बि असांजी पोलिंग थींदी आहे, पोलिंग थींदी आहे त ॻोठ नए गचरे मां हर साल हर पोलिंग खणंदी आहे पीपल्स पार्टीअ जी। असां ग़रीब मुलाज़िम आहियूं। 2004 में खयां नौकिरी मिलियूं आहिनि। 2009 में पीपल्स पार्टीअ सां लाइसीं। महिरबानी कयो, असांखे मुतालबो इहो आहे त असांखे नौकिरी ते बहाल कयो वञे। सिंधार फार्म वाटरमैन मुलाज़िम जेके बि आहियूं असांखे बहाल कयूं त असां ॿ ख़ुशि थियनि, ॿ बुख थियनि, ॿ बेरोज़गार आहियूं। असां ॿ खाई ख़ुशि थींदासीं, हिनखे दुआऊं कंदासीं। आन फार्म वाटरमैन में जॾहिं असां नौकिरी में हुयासीं असांखे पूरी यकीन हुयो, पूरी उम्मीद हुई त हीअ PP हुकूमत ईंदी, असां पका थींदासीं, ॾाढा ख़ुशि थींदासीं। पर जॾहिं बि PP हुकूमत आई असां नौकिरी सां लही वियासीं। असां 250 न 2500 ॿुधो, हिकिड़े खे 8 ॿार आहिनि, 6 ॿार आहिनि, इहे किथां खाईंदा?